मौजूद आहियूं तलहार प्रेस क्लब आॾो। हिते STP जे कारकुननि ऐं अॻुवाननि सिंध भर में जेके नकली डोमिसाइल जी भरमार आहे उन्हनि जे ख़िलाफ़ हिकु एहतजाज रिकॉर्ड कयो आहे। अचो त साण ॻाल्हायूं त असांखे छा था ॿुधाइनि। जीअं त अॼोको असांजो एहतजाजी बुख हड़ताली जेका कैंप हई वई आहे कूड़ा डोमिसाइल PRC जे ख़िलाफ़ हई वई आहे, जेका बेसिकली तौर ते इहा मुसलसल जीअं पाकिस्तान वजूद में आयो आहे ईअं सिंधियुनि सां ठगियूं नाजाइज़ियूं बेवाजिबियूं थींदियूं अचनि पियूं, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उन्हनि जा हक़ गज़ब थींदा अचनि पिया। बेसिकली तौर ते जनरली ही हिकिड़ो मामिलो आहे त वफ़ाक़ जे तरफ़ां सिंध खे ऑलरेडी अॻे ई कोटा घटि थी मिले बनस्बत माना पंजाब जी भेट में। उनखां पोइ घणे क़दर जेके आहिनि हिते पंजाब जा जेके स्टूडेंट अचनि था उन्हनि खे कूड़ा PRC डोमिसाइल जारी कया वञनि था। उन सिलसिले में असीं सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत था करियूं, इन शइ खे रोकियो वञे ऐं जेके ग़लति भर्ती थिया आहिनि या डोमिसाइल PRC थिया आहिनि उन्हनि ते फौरी इंक्वायरी करे एक्शन खयो वञे। पाकिस्तान ठहण खां वठी करे सिंध में धारियुनि जी वॾे पैमाने ते जलगार कई वई। उन सां गॾोगॾु उन्हनि खे सिंध में जाली डोमिसाइल PRCयूं शनाती कार्ड ठाहे ॾिना विया ऐं उन जे करे असांजे सिंध जो जेको नौजवान आहे, सिंध जो जेको आम माण्हू आहे उनखे नुक़सानु पहुतो आहे। छो त इन्हनि माण्हुनि धारियुनि इन जे वसीले सिंध में पंहिंजा वोट दाख़िल कराया, यूनिवर्सिटियुनि में दाख़िलाऊं वरितियूं, कारखाननि में रोज़गार हासिल कया ऐं असां सिंधी माण्हू जेको सिंध ख़ुशहाल हिकिड़ो सूबो आहे उन जा माण्हू जेके टे वेला मानी खाइण लाइ बि परेशान आहिनि। तंहिं करे असां हीउ सम्झूं था त हीउ कंहिं हिकिड़ी पार्टी जो मसइलो न आहे, असल में हे सिंधी क़ौम जो मसइलो आहे। डोमिसाइल ॾिना वेंदा ठाहिया विया आहिनि ऐं उहे ज़ाहिर बि थिया आहिनि ऐं असां इहो अॼु मुतालबो था करियूं त जेके बि जेली डोमिसाइल ठाहे ॾिना आहिनि उन्हनि खे फ़ौरन गिरफ़्तार कयो वञे ऐं उन्हनि खे नौकरी तां बि लाथो वञे। छाजे करे त हीउ असां सिंधी आवाम जो जेको सो हक़ मारियो वियो आहे ऐं इन में हीउ जेको डोमिसाइल ठहिया आहिनि जेली इन में जेको सेक्रेटरी यूनियन काउंसिल जे सेक्रेटरी खां वठी डिप्टी कमिश्नर ताईं सिंध ताईं जेके बि आहिनि उहे उन में माना मुलवस आहिनि। छा उहो पैसे खे ॾिसनि था पोइ धारियुनि खे जेको सिंध में जेको आबाद करे उन्हनि जा डोमिसाइल जेको कूड़ा जारी कया आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ असांजी अॼु जे कैंप लॻी आहे। असीं सख़्तु लफ़्ज़ में मज़म्मत करियूं था। जेके धारिया जेके बि डोमिसाइल ठहिया विया आहिनि उन्हनि खे फौरी तौर रद्द कयो वञे, न त ॿी सूरत में असां STP वारा जेके हिते रोडनि ते रस्तनि ते हिते सिंधी माण्हू जेके बि आहिनि निकिरी पवंदा, पंहिंजो हक़ वठण को ॾोह कोन्हे, असां पंहिंजो हक़ विड़ी वठंदासीं। मोहम्मद हुसैन गोपांग KTN न्यूज़ तलहार। नाज़रीन, भान सैदाबाद